लाड़काने जी चांडका अस्पताल जे डॉक्टरनि चयो आहे त इंतजामिया कोरोना खां बचाव लाइ को बि हिफ़ाज़ती सामान नाहे ॾिनो। लाड़काने प्रेस क्लब में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे यंग कंसल्टेंट एसोसिएशन जे सदर डॉक्टर एहसानुल्लाह मलिक, जनरल सेक्रेटरी ज़ाहिद अली शेख, डॉक्टर फहद जिब्रान ऐं डॉक्टर गुलाम अब्बास कादरी चयो त चांडका अस्पताल जी मेडिकल सुपरिटेंडेंट तरफ़ां अस्पताल जे 500 यंग कंसल्टेंट, पोस्ट ग्रेजुएट ऐं एचओस डॉक्टरनि खे हिन वक़्त ताईं कोरोना वायरस खां बचाव लाइ एहतियाती सामान जंहिंमें किटूं, सैनिटाइज़र, साबुण, N95 मास्क समेत दवाऊं फराहम न आहिनि कयूं। हुननि चयो त अॻु मुक़रर मेडिकल सुपरिटेंडेंट तरफ़ां कॾहिं बि दवाऊं ॾियण खां इनकार न कयो वियो हो, पर कुझु ॾींहं अॻु चांडका मेडिकल कॉलेज जे प्रिंसिपल पारां एमएस खां दवाऊं तलब कयूं वयूं, जंहिं दवाऊं ॾियण खां इनकार करे छॾियो। असां कॾहिं बि कम खां घबरायो कोन आहे ऐं न कॾहिं घबराईंदासीं। असां ॾींहुं राति कमु करण लाइ तयारु आहियूं, पर महिरबानी करे असांखे कुझु हिफ़ाज़ती उपाउ असांजे लाइ वरिता वञनि, असांजो कुझु ख़्यालु कयो वञे, छो त असांजा बि ॿार बचा आहिनि जेके घरनि में असांजो इंतज़ारु था कनि। उन जे करे मां हिते हाज़िर थियो आहियां त असां सां हॉस्पिटल में इस्पताल में जेको रवैयो इस्तेमालु थो कयो वञे उहो ईअं थो कयो वञे त ॼण जीअं हिकिड़ो माटेले खे पुट या धीअ सां कयो वेंदो आहे, या ईअं थो कयो वञे त असां हेल्थ प्रोवाइडर बि कोन आहियूं। जॾहिं असां OPDs में वञूं था त असांखे को प्रोटेक्टिव किट्स मुहैया कोन थियूं कयूं वञनि, न को मास्क थो ॾिनो वञे, न को गिलव थो ॾिनो वञे, न को सैनिटाइज़र आहे, ऐं न उते साबुण बि अवेलेबल आहे त असां हथ धोई सघूं। हुन चयो त चांडका अस्पताल जे मेडिकल सुपरिटेंडेंट जी कोरोना वायरस बाबति का बि वाज़े पॉलिसी नाहे। हिफ़ाज़ती सामान न मिलण जे करे मुस्तक़बिल में कोरोना वायरस केसनि में वाध सां गॾु फौतगियनि में इज़ाफ़े जो ख़दशो आहे। डॉक्टरनि चयो त हिफ़ाज़ती सामान न मिलण करे असांजा केतिरा ई डॉक्टर कोरोना वायरस में मुब्तला थी विया आहिनि, पर उन जे बावजूदि असीं पंहिंजी हयाती ख़तरे में विझी ड्यूटियूं करे रहिया आहियूं। डॉक्टरनि चेतावनी ॾींदे चयो त जेकॾहिं आचर ताईं असांखे कोरोना वायरस खां बचाव लाइ हिफ़ाज़ती सामान ऐं अस्पतालनि खे दवाऊं फराहम न कयूं वयूं त सूमर खां OPDs जो बाइकाट कंदासीं ऐं मसइला हल न थिया त इमरजेंसी ड्यूटियुनि जो बि बाइकाट कयो वेंदो। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।